जी हिन वक़्तु पाण मौजूदु आहियूं सकंड में, जिथे रूमी गोट फार्म जे नाले सां हिकिड़ो असां हिते फार्म खोलियो आहे। सकंड जे SUP जो दोस्त असां तव्हां हिते मौजूदु आहे, परवेज़ अहमद सुमरो। इन खां वीचार वठंदासीं त तव्हां हिते आया हो, तव्हांखे हीउ फार्म कीअं लॻो आहे? अस्सलाम वालेकुम। हक़ मौजूद रूमी गोट फार्म अॼु असां हिते विज़िट कयोसीं, पर एक नई जदीद शइ असांखे सिंध अंदरि नज़र आई, जेको तक़रीबन माना काफ़ी सिंध अंदरि असां ॾिठो आहे माहौल, पर हिते असांखे नई जिदत नज़र आई जेका अक्सर ॿाहिरि मुल्कनि में हिते इहा शइ थींदी आहे। सो दोस्तनि असांखे एतिरी बहितरीनु महिनत कई आहे ऐं कारोबारी हवाले सां हिननि जेको हिते सेटअप ठाहियो आहे ॾाढो ज़बरदस्तु आहे। दोस्तनि माना आहे त इन्वेस्ट बि वॾी कई आहे, पर मां सम्झां थो त कारोबार जे हवाले सां हिते ॾाढो सेटअप हिननि दोस्तनि भलो ठाहियो आहे, जिते जजे तइदाद में माना ॿकरियूं ऐं मुख़्तलिफ़ नस्ल जूं ॿकरियूं हिते ॾिसण में अचनि पियूं असांखे। ऐं तंहिंखां अलावा कुकड़ियुनि जो हुननि हिकिड़ो सेटअप रखियो आहे। उन खां अलावा हुननि चयो अञा वधी चढ़ी कमु करे असां हिते ढगियूं ऐं अहिड़ो कोड़ो सेटअप रखंदासीं। ऐं हिते ॾिठो आहे त तक़रीबन जदीद सॼो सिस्टम लॻो पियो आहे ऐं इन खां अलावा CCTV कैमराऊं लॻियूं पियूं आहिनि ऐं हिकिड़ो बहितरीनु सेटअप दोस्तनि ठाहियो आहे। ऐं कारोबार जे हवाले सां हिन में इन्वेस्ट बहितर थी आहे। उमेदु आहे त दोस्त अॻिते वधी चढ़ी करे कमु करे ऐं अॻिते निकिरंदा। दोस्तों जीअं त अॼु सकरंड पीर ज़ाकिरी लॻ चाचा गुलाम रसूल चांडियो ऐं चाचा फ़िरोज़ अहमद चांडियो साहिब जी कावशन सां ही रूमी गोट फार्म जेको आहे सो विज़िट कयोसीं। हिते हिननि अहिड़े दौर में ऐं पंहिंजी सिंध में ई मां सम्झां थो त पहिरियों जेको आहे सो फार्म आहे, उन में मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं ॿकरियूं थी वियूं ऐं अॻिते हली चवनि पिया त ढगियूं ऐं मेंहियूं बि रखंदासीं। ॾाढो ज़बरदस्तु माहौल कारोबार जे हवाले सां ॾाढो ज़बरदस्तु आहे, पर घुमण जे हिसाब सां विज़िट लाइ ॾाढो सुकून वारो माहौल हिते आहे, जंहिंमें सिंधी कुकड़ियूं मुख़्तलिफ़ कुकड़ियूं वग़ैरह बि रखी वियूं आहिनि। ऐं अॼु घुमी करे ॾाढो असांखे मज़ो आयो। वधीक अॻिते बि कमु जारी आहे, पोइ अॻिते हली तव्हांखे संगत ॾेखारींदी। सिंध वासियो ही असांजा दोस्त हुआ जेके असांजो फार्म विज़िट करणु आया हुआ ऐं तमामु घणो ख़ुशि थिया आहिनि। हुनजी महिरबानियूं ही बि नौजवान यूनिवर्सिटियुनि खां पढ़िया आहिनि ही बि। ऐं मुंहिंजे लाइ ख़ुशी जी ॻाल्हि इहा आहे मुंहिंजे लाइ ऐं आयरलैंड में रहंदड़ मुंहिंजे दोस्त प्यारे महबूब फ़िरोज़ जे लाइ इहा तमामु घणी ख़ुशी जी ॻाल्हि आहे त असां पहिरियों दफ़ो सिंध अंदरि हिकिड़ो जदीद मॉडर्न ऐं जदीद बुनियादनि ते जेको फार्म हाउस ठाहियो आहे उहो उते असां वटि दोस्त वॾे पैमाने ते अची रहिया आहिनि। ऐं गूगल ते तव्हां जेकॾहिं रूमी गोट फार्म सकंड लिखंदो त तव्हांखे लोकेशन बि मिली वेंदी ऐं तव्हां आराम सां हिन जॻह ते असां वटि पहुची वेंदो। ऐं हीउ जेको नाज़रीन तव्हां ॾिसो पिया ही बाबा हिनखे थोरो हिन वेझे खणी आहे, केजिस नंढा नंढा इहे मथे वेंदा असांजे हुन जेको मथे शेड आहे उन शेड ॾांहुं वेंदा। हीअ असांजो इंजीनियर आहे तारिक, हीअ असांजो टेक्नीशियन आहे, हिते सॼो कमकार उहो थो करे। हाणे जेके ॿकरियूं ढुकियूं थींदियूं उहे ॿकरियूं असां हिननि में या फर जेके ॾींदियूं त असां उहे नंढनि केजिस में रखंदासीं, छाकाणि त मथे ॿकरियुनि जी शेड में रश हूंदी त उहे ॿकरियूं नंढड़नि फरनि खे मथां को नुक़सानु ॾियनि या छा, त उनजे लाइ हीअ असां केजिस ठाहिया आहिनि। अञा ॿिया मज़ीद ठहंदा, खोड़ सारा केजिस ठहंदा। असां इहे पाण पिया ठाहियूं हिते। असां जेको बि मसइलो हूंदो आहे टेक्निकल हिते असां पाण कंदा आहियूं हल। असां वटि वेल्डिंग मशीन, ग्लेंडर ऐं पंहिंजो ड्रिल मशीन, असां वटि टोटल सामान आहे। असां पाण पिया ठाहियूं इहे। ॿियो सामान कहिड़ो आहे तारिक पंहिंजो हेॾां? ड्रिल मशीन वग़ैरह असां वटि, वेल्डिंग मशीन, इहे शयूं असां परचेज कयूं आहिनि। असां पाण पिया ठाहियूं इन्हनि खे। असां कंहिंखे चऊं कोन था असां वटि अचे को, असां इहे पाण पिया ठाहियूं ऐं पाण असांजा इन जा मसइला हल कंदा आहियूं। तारिक जो ही चवणु आहे दोस्तो सिंध वासियो त असां बजाए जो कंहिं मिस्त्री खे वठी अचूं, असांखे को वेल्डिंग जो कमु आहे, किथे कटाई जो कमु आहे, कंहिं लोह खे कटणो आहे, उनखे जो असां पंहिंजियूं मज़दूरियूं ॾियूं ऐं उन ते ख़र्च करियूं त असां शयूं ई पंहिंजूं वठी छॾियूं आहिनि। यानी वेल्डिंग मशीन बि असांजी आहे, कटर बि असांजो आहे, लसाई करण जे लाइ बि मशीन असां वटि पंहिंजी आहे। वरी पाण थोरो हिन पासे हलंदासीं। कारोबार जो बुनियादी उसूल इहो आहे, तव्हां हीअ तव्हां ॾिसो पिया न, हिन में ॿकरी आहे त ॿकरी असां वठी जंहिं वक़्तु ईंदा आहियूं त सभ खां पहिरियां असीं उनजी कंदा आहियूं हिते वज़न कंदा आहियूं।
15 किलो जी आहे, 20 किलो जी आहे, अधु मण जी आहे, उनजो असीं कंदा आहियूं वज़न करण खां पोइ उनखे ॾींदा आहियूं टेग ॾेई ॿकरी खे असां पंहिंजे जॻह ते छॾींदा आहियूं जेको असां शेड ठाहियो आहे उन में, ऐं उनखे असीं चारे जे लाइ ठीकु 15 ॾींहंनि खां पोइ वरी हुनजो वज़न कंदा आहियूं त जीअं असां हुनजो रिकॉर्ड में इहो ॾिसी सघूं त हुन 15 ॾींहंनि में केतिरो पंहिंजो वज़न वधायो आहे। छाकाणि त हीअ ॿकरी रुॻो फरनि जे लाइ न, पर गोश्त जे मद में बि असीं हिननि ते पंहिंजी रोज़ी बि कंदासीं, कारोबार बि कंदासीं। त हीअ मशीन असीं वठी आया आहियूं। हिन मशीन में सिर्फ़ु ॿकरियूं न पर मेंह बि हिन में तोरे सघिजे थी, उनजो बि वज़न करे सघिजे थो, ॻऊं जो बि वज़न करे सघिजे थो। त हीअ वॾी मशीन आहे, हितां खां शुरू थी थिए हीअं हली थी वञे। त इहा ही मशीन असां हिन जो तमामु वॾो सिस्टम आहे। हीउ दर खोलबो, हितां खां असां अंदरि जेकॾहिं मेंह बीहारियूं त हीअ असांखे मेंह जो वज़न ॾींदो, ॻऊं बीहारियूं त ॻऊं जो वज़न ॾींदो। हीअ असां पंहिंजी वठी आया आहियूं। हो मशीनूं